अस्सलाम वालेकुम दोस्तो, ही ॾिसो ही आहे असांजी कॉलोनी, ही आहिनि असांजी कॉलोनी जूं गलियूं। तव्हां ॾिसो त कहिड़े न तरीक़े सां ही तलाव जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि। एतिरो शदीद पाणी तव्हां ॾिसो त सिर्फ़ु अञा नॉर्मल बरसाति आहे, अगरचे ज़ोर वारियूं बरसातूं पवंदियूं त असांजी कॉलोनी जो आख़िर अशर थींदो कहिड़ो। बहरहाल मालिक साईं रहम कंदो। ही असांजे घर जे पोएं पासे वारो साइड तव्हां ॾिसो त केतिरो पाणी जमा थी चुको आहे। हीअ आहे असांजी गली। साम्हूं वारे प्लाट में तव्हां पाणी ॾिसो, ही मुंहिंजी दुकान जे साम्हूं वारो प्लाट आहे। तव्हां पाणी दोस्तो ॾिसो त केतिरो सिर्फ़ु 4 कलाक में जमो थियो आहे। हीअ आहे असांजी जॻह खां साइड। अस्सलाम वालेकुम दोस्तो ऐं भाइरो, उमेद आहे तव्हां सभु शादाबाद हूंदव। रपा कंदो तव्हांखे कोई बि परेशानी कान ईंदी। बरसातुनि जी मौसम हली रही आहे। असांजे इलाइक़े में राति 1 बजे खां बरसाति हिनमहिल ताईं ही चालू आहे। तमामु शदीद बरसाति। असां जंहिं इलाइक़े में रहूं था हिते 2022 में शदीद बोर आई। तक़रीबन पोयनि हर वीडियो में मां तव्हां सभिनी भाइरनि सां इहा ॻाल्हि शेयर कंदो आयो आहियां त ही इलाइक़ो हेठाईअ वारो आहे ऐं हिते तमामु घणी तकलीफ़ असांखे ईंदी आहे। जंहिं कॉलोनी में असां रहूं था न नेकर आहे, न रस्ता आहिनि, कुझु बि कोन्हे। आसरे अलाह जे 2022 में 300 घर पूरी कॉलोनी खाली। चौधारी रस्ता पाणीअ में हुया एतिरे क़दुरु जो असांखे बि माना अगरि जॻह ते अचिणो पए पियो त चेल जेतिरो पाणी हुयो। असां हितां ॿार बचा सभु कढी विया हुआसीं। मालिक साईं रहम कंदो इनशा ताला। असां सख़्तु परेशान आहियूं, मालिक सणाई कंदो। असां ते बि तव्हां सभिनी भाइरनि ते बि बरसातूं आहिनि, अलाह साईं जे तरफ़ खां आहिनि। कोई बि बंदो कंहिं बंदे खे तकलीफ़ नथो ॾेई सघे। हर शइ अलाह साईं जे हथ में आहे। रब पाक सणाई कंदो। अॼु जो व्लॉग मां तव्हांखे ॾेखारियां थो ॿाहिरि विज़िट असांजूं गलियूं। तव्हां ॾिसजो त पाणी अञा सिर्फ़ु ही बरसाति सन्ही आहे। सन्ही यानी की नॉर्मल बरसाति आहे, तेज़ बरसाति अञा कोन थी आहे। अगरि तेज़ बरसाति थींदी है, गलियूं ॾिसो हर गलीअ में एतिरो पाणी जमा थी वेंदो आहे। अगरि ख़ुदा न ख़ास्ता को बीमार हुजे त ॿाहिरि ताईं पहुचण में शदीद तकलीफ़ थींदी। मालिक साईं खां दुआ आहे, असांजी बि दुआ आहे, सभिनी जेके बि ॾिसंदड़ आहियो सभिनि खे बि असांजो अर्ज़ु आहे त तव्हां बि दुआ कजो त मालिक साईं रहम करे, मालिक साईं ख़ैरु करे। पर 2022 खां वठी असांजे ज़हन में हिकु अहिड़ो ख़ौफ़ वेही वियो आहे बरसाति में। चवंदा केॾी बि गर्मी हुजे पर बरसाति न हुजे, छो जो बरसाति असांखे तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे। पर मालिक साईं कंदो त ही बरसातूं बि गुज़री वेंदियूं। दोस्तो असां बि दुआ कयूं था, सभिनी दोस्तनि खे बि अर्ज़ु आहे तव्हां बि दुआ कजो मालिक साईं हिते ई ख़ैरु करे। न त हालात जेके ॾिसजनि था तव्हां ॾिसो तमामु ख़राबु आहिनि। त मां तव्हांखे हर वीडियो में तव्हांखे इनशा ताला ॾेखारींदो रहंदुमि। सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त सभु ख़ैरु ख़ैरियत जी दुआ घुरो, मालिक साईं रहम करे। त दोस्तो पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु, पंहिंजे घर वारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।